कंदकोट सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सॼी सिंध जी कंदकोट में भी डीसी ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हयो वियो। एहतजाज की अगवानी क़ौमी अवामी तहरीक ज़िलई सदर सजाद ब्रोही, SUP ज़िलई सदर दिलमुराद दाहानी, STP ज़िलई सदर अकरम खान बाजखानी, ज़ुरियत सागर बिजारानी, नूर खान सब्जोई, छुटो खान जखरानी, फजल सिंधी, अवेस खोसो, फिदा मोहम्मदानी समेत वॾी तादाद में कारकुननि शिरकत कई। अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं हिकिड़ो ई मुतालबो था कयूं त फिलफोर हिननि माण्हुनि जे बहाली लाइ टेंट, दवाऊं ऐं ॿियो सामान ॾिनो वञे। अॼु असांजो हीअ एहतजाज सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां जेके सिंध जे अंदरि बरसाती बोर्ड में असांजा माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी इंतिज़ामिया तरफ़ां का वाहर न पई कई वञे। 1,70,00,000 रुपए जी बजट हुजण जे बावजूदु हू मनपसंद माण्हुनि खे जेके हितां जा सियासी सोर्स रखनि था, जेके वॾेरनि जा माण्हू आहिनि, जेके उन्हनि जा मुंशी ऐं कमदार आहिनि, उन्हनि खे घर वेठे सहूलियतूं में सर कनि था। पर हितां जा ग़रीब माण्हू जेके मुतासिर थिया आहिनि, जेके अॼु बि पाणी जे अंदरि आहिनि, जंहिंजा फसल लुड़ी विया आहिनि, जंहिंजा घर लुड़ी विया आहिनि, पर इंतिज़ामिया खे उहे नज़र नथा अचनि। असां सिंपल मुतालबो आहे त जेको बरसाति मुतासिर आहिनि, इहो सॼो ज़िलो से तबाह थी वियो आहे, सॼी सिंध तबाह थी वई आहे, माण्हुनि जा घर जेको आहे तबाह थी विया आहिनि, माल मवेशी मरी वियो आहे, सारियूं बुॾियूं आहिनि, फसल बुॾी विया, घर ड्रही विया आहिनि, उन्हनि खे मुआवज़ो ॾियणु घुरिजे ऐं उन्हनि खे मुतासिरनि खे टेंट ॾियणु घुरिजे, राशन ॾियणु घुरिजे। DC अधूर निंड में सुतो पियो आहे ऐं जेको आहे सो DC खे कहल ई कान्हे का, सिंध इंतिज़ामिया खे का बि कहल ई कान्हे का। इन जे लाइ असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त बोर्ड मुतासिरनि खे रिलीफ ॾियो ऐं वॾेरनि जे बंगले ते पहुचाइनि था टेंट वञी जेको आहे, ऐं राशन जेको आहे उरे पुॼाइनि था पिया ऐं हिते बि करप्शन करनि था।